अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो साजिद तगर आहे भाऊ। मां हिते वार्ड नंबर 6 तगर मोला नौशहर फरोज़ में भाऊ। मसइलो इहो आहे त मुंहिंजा ज़ाती प्लाट जा पैसा आहिनि। वाजिद तगर जानी तगर जेको एडवोकेट आहे उनखे माना घुरी घुरी बीठो आहे, पैसा कोन था ॾियनि। उन खां पोइ ॿाहिरि मूं रजिस्ट्रियूं कराए ॾिनियूं उन्हनि खे। 20 लख रुपया 2022 में ख़र्चु कया मूं। उन खां पोइ वरी ताज़ो पोइ साल मूंसां हिननि जो विड़ा झेड़ो थियो। सरदार ख़ान फ़ैसिलो कयो DSP जो, ऐं उन खां पोइ जेको ज़फ़र आहे नेशनल प्रेस सदर आहे इहो आहे। ॿियो राजा खां तगर आहे इलाही बख़्श तगर। इन्हनि फ़ैसिलो उन फ़ैसिले खां बि फ्री आहे। उन खां पोइ हाणे मां जेॾी महिल पैसा थो घुरां त हू ॿार जूं धमकियूं थो ॾिए। केॾी महिल हू चवंदा वॾेरा आहे। ॿियो हीउ पीर खाल जो ख़ासि माण्हू आहे। मां ज़ाहिर इन करे मान करी ना फ़ोटू सां शुरू कंदुमि। मां जे घर वञा थो उते मूंखे थ्रेट आहिनि। न को गैस जो बिल थो हुजे, न को लाइट जो बिल थो हुजे, उहे मुंहिंजा परेशान आहे। मां गैस जा बिल चवंदोमांसि उहे पेश कंदुमि। हींअर जिथे वञा थो ड्यूटी करण ते मूंखे ड्यूटी वञा थो उते लॻंदो न प्रेशराइज़ कराए। कंहिं महिल डॉक्टर काशिफ़ आहे, कंहिं महिल कंहिंखां थो कराए। पर मां ड्यूटी बि कंदो आहियां जहिड़ी मूंखे ड्यूटी आहे उहा कंदुसि। पर हाली मूंखां मजबूर आहिनि, मूं ते कर्ज़ु आहे उहो लाहे नथो सघां मां। ऐं मुंहिंजा 61 लख रुपया ज़ाती आहिनि। जे किथे बि मां साथी करण लाइ बि तयारु आहियां। हाणे हींअर जेॾी महिल पोइ कंहिं महिल वीचारो मां ॿार जो सदर आहियां, सदर खां फ़ोन थो कराए, केॾी महिल मुख़्तियार खां, केॾी ममता चांडीकार फ़ोन कराए। असां आला अख़्तियार वज़ीर सिंध खां मुतालबो था कयूं। ऐं भाउ जे जेको प्रेसिडेंट आहे उनखे चऊं था त बाबा हिनजी मेंबरशिप मुतल कई वञे। हीअ आम माण्हू खे थ्रेट थो ॾिए। ऐं मूंखे कुझु बि थियो इहे ज़िम्मेवारी चार ई हूंदा।